नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां कल्ह ॿुधायो कि भॻवान जो नालो हुनजो रूप किथे भॻवान रहंदो आहे, कॾहिं अची करे असांखे ज्ञान ॾींदो आहे। हा। त माण्हू जो एतिरो यादि कनि था, ऐं तव्हां ॿुधायो कि भॻवान निराकार आहे। हा। हुनजो को शरीर कोन्हे। हा। त उहो बिना शरीर जे अची करे अहिड़ो कहिड़ो कमु कंदो आहे जो सॼी दुनिया उनखे यादि थी करे ऐं दुख जे टाइम ते सिर्फ़ु भॻवान खे ई थी पुकारे। ॾिसो, हिकु त पाण पहिरें ॾींहं जो इहो पॉइंट ॿुधोसीं कि भई मां ऐं मुंहिंजो, कि मां केरु आहियां? आत्मा, ऐं मुंहिंजो इहो शरीर आहे। ऐं पाण पोइ ॿुधियो कि भई परमात्मा बि बिना शरीर जो आहे। त आत्मा जो जेको बाप हूंदो आहे न, उहो आहे परमात्मा। भई पाण खे दुख थो थिए, शरीर जी कोई चीज खपे त पाण खे शरीर जा संबंधी माउ पीउ भाउ भेण या कोई बि संबंधी उन शरीर जी सुविधा तव्हांखे ॾींदा, रोटी ॾींदा, रहण लाइ घर ॾींदा, कपिड़ा आदि ॾींदा, पढ़ाई आदि पढ़ाईंदा। लेकिन तॾहिं बि माण्हू भॻवान जी पूजा छो था करनि? छो जी आत्मा खे जो अंदर सुख शांति खपे न, सुख शांति जो आत्मा के प्रेम खपे, आनंद खपे, जो आत्मा के ज्ञान हूंदो आहे, उहो किथां मिलंदो आहे? परमात्मा मां। परमात्मा जो शरीर न आहे, लेकिन तॾहिं बि परमात्मा में एॾी शक्ति आहे कि जॾहिं पाण पाठ पूजा कंदा आहिनि त उहो पंहिंजी शक्ति पाण वटि ईंदी आहे। कंहिं वटि? आत्मा वटि। हिन करे ई माण्हू कमाई आदि बि करे थो, लेकिन भरोसो कंहिं वटि थो रखे? भॻवान वटि। कि भॻवान असांजो धंधो वधाइजांइ, हीअं कजां, असांजे हिन कम खे पूरो करियो। भई हुनखे शरीर त आहे न, कीअं कमु पूरो कंदो? छो जी उहा हिकु शक्ति आहे। उहा शक्ति कंहिंखे मिलंदी आहे? आत्मा खे अंदरि मिलंदी, तॾहिं त आत्मा शरीर द्वारा उहो धंधो आदि कंदी, उहा पढ़ाई आदि कंदी, या कहिड़ी बि जेकी इच्छा अथसि उहो कंदी। त मन में जेकी इच्छा हूंदी आहे न, त उहो मन में त इच्छा तव्हांजी उत्पन्न थी, लेकिन आत्मा में उहा शक्ति कीअं अचे कि हुन मन जी इच्छा खे कर्म में लाए? त उहा शक्ति केरु ॾींदो आहे? परमात्मा। त हिन करे माण्हू हुन परमात्मा खे यादि कंदा आहिनि। भॻवान जंहिंजी भॻवान चईंदा आहिनि न कि भॻवान असांजो इहो करे छॾिजां, इहो कमु कजां, इहो कजां। त आत्मा जी जेकी इच्छा आहे, लेकिन हुनजी शक्ति ॾियण वारो परमात्मा बाप हुनखे शक्ति ॾींदो आहे। हाणे परमात्मा निराकार आहे न, त उहो निराकार तव्हांखे शक्ति कीअं ॾींदो आहे? तव्हांजो अलॻि अलॻि देवी देवताउनि खे पूॼंदा आहियो, या अलॻि अलॻि गुरूअनि खे मञंदा आहियो, या अॼुकल्ह त माण्हू तत्वनि खे बि भॻवान जे रूप में पूजनि था। जातां उन्हनि खे सुविधा मिले थी। गांइ खीर थी ॾे, गांइ असांजी खेती थी हलाए, त गांइ बि भॻवान थी वई। सूर्य असांखे रोशनी थो ॾे, सूर्य बि भॻवान थी वियो। जाते जंहिं शइ मां माण्हू खे सुविधा मिले थी, त उनखे उहो भॻवान जे रूप में पूजे थो। लेकिन हुन शइ में बि, हुन मनुष्य आत्मा में बि शक्ति किथां थी अचे? परमात्मा मां। त जेका बि गुरू आदि आहिनि या देवी देवता आहिनि बि एॾी तप कयो। हाणे गुरू आदि गृहस्थी न लाहींदा आहिनि, भॻवान खे यादि कंदा रहंदा आहिनि, सत्संग आदि कंदा आहिनि, त उन्हनि खे भॻवान शक्ति ॾींदो आहे न। उहा शक्ति पोइ पाण खे मिलंदी आहे। ऐं पाण गृहस्थी में सॼो ॾींहुं घर गृहस्थ धंधेदारी जो कमु कंदा रहूं, त पाण भॻवान खे यादि नथा करूं, त शक्ति किथां मिले? त इहो बि पार्ट आहे। भई जेतिरा बि गुरू सन्यासी आहिनि या देवी देवताउनि जो बि पार्ट आहे कि इहे सभु इहे सभु न करे भॻवान जो तप करे ऐं असांखे शक्ति ॾींदा आहिनि, जेका गृहस्थी हलाईंदा आहिनि। त भॻवान खे माण्हू हिन करे ई यादि कंदा आहिनि। ॿियो भॻवान जो सभिनि खां वॾो मुख्य कर्तव्य जो आहे उहो इहो आहे कि भॻवान हाणे जो जेको समय हले थो नर्क, हिन नर्क खे स्वर्ग में परिवर्तन कंदो आहे। छो जी ॾिसो, हाणे एॾा सारा वॾा वॾा महात्मा गुरू आहिनि, सन्यासी आहिनि,
लेकिन तॾहिं बि दुनिया में दुख वधंदो थो वञे, त आख़िर हिन दुख खां पाण खे केरु कढाईंदो? त हाणे जो समय आहे, मुख्य भगवान जो कर्तव्य हाणे आहे कि वो ब्रह्मा द्वारा हिन सृष्टि खे नर्क खां स्वर्ग ठाहींदो आहे। वो कीअं थींदा? भई अञा ताईं त भगवान कंहिंजे थ्रू पाण खे शक्ति ॾींदो हुयो, लेकिन हाणे हिन समय स्वयं भगवान हिन धरती ते ईंदो आहे। हिन धरती ते अची करे ब्रह्मा द्वारा हिन सृष्टि खे नर्क खां स्वर्ग ठाहिण जो कमु कंदो आहे। त हिन मुख्य कर्तव्य के कारण ही भगवान खे माण्हू एॾो यादि कंदा आहिनि। लेकिन भगवान जो कि निराकार नज़र न ईंदो आहे, त माण्हुनि खे हुननि खे त शरीर ई नज़र ईंदो न। भई जंहिंजे शरीर जे थ्रू भगवान हिन नर्क खे स्वर्ग ठातई, त माण्हुनि खे त उहो नर्क ई उहो शरीर ई नज़र ईंदो। चईंदा भी आहिनि कि भगवान ब्रह्मा द्वारा नई सृष्टि जी स्थापना की, लेकिन कॾहिं कई, कीअं अची कई, उहो माण्हुनि खे न पतो आहे। त हाणे जो समय परमात्मा भाव ब्रह्मा द्वारा नई दुनिया जी स्थापना कंदो आहे। ठीकु आहे? अच्छा। हाँ, थैंक यू दीदी। थैंक यू।